असांजो अमजद नालो अमजद साईं। मसलो इहा त मां ॻोठ शरीफ़ हिकिड़ो में रहां थो। मुंहिंजी देह ज़मीन सोंदड़ में ज़मीन आहे वाल साहब जी। उन में वाल साहब मुंहिंजे मूंखे पंहिंजे पुट खे अमजद खे 9 एकड़ लिखी बि ॾिनी आहे। बाक़ी जेका आहे असांजे वाल साहब जे नाले आहे। टोटल ज़मीन आहे असांजी 27 एकड़ ऐं कुझु वेसा, जंहिं ते 3 एकड़ 37 वेसनि ते असांजी चाची कब्ज़ो कयो आहे। गुलाम शबीर जे पुट न ऐं चाची गुलाम शबीर उन्हनि नाजाइज़ी कब्ज़ो कयो आहे। जंहिंजो नालो आहे राहिब हिकिड़ो, शफ़ीक हिकिड़ो, रहमान हिकिड़ो ऐं बुढल हिकिड़ो। इन्हनि नाजाइज़ी असांजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। न को असांखे पाणी था ॾियनि, न को असांखे ज़मीन ते अचणु था ॾियनि, न को असांखे को फ़सुलु था ॾियनि। ॾाढो ते ज़ोर ते 2-4 साल पहिरियों ई असांखे ॾींदा हुआ, पोइ 2 साल पहिरियों ई हाणे हक़दारी सो हाणे वरी हो सही ॾाढा ते मोरा की ॿई मथां फ़सुलु खाई था वञनि असांजे उन ज़मीन ते। इन करे कोर्ट में सगोरी में असां केस दाख़िल कयो आहे। उन जे बावजूद बि हो एॾो कानून खां को एॾा ॾाढा आहिनि जो हिन महिल ताईं हो असांखे बनीअ ते दवाणी कोन था ॾियनि। ॿिए ज़मीन ते जीअं वञूं था ज़मीन ते त तीअं असांखे ॾाढा ते उज़ारनि जी ज़रूरत ते भॼाए छॾीनि था। पाणीअ ते वञूं था त पाणीअ तां ॿाहिरियां माण्हू वठी ऐं जेको आहे असांखे उज़ार जी ज़रूरत ते जेको आहे पाणी ॿियनि ज़मीन में लोड़ाए धमकियूं विझनि था। मौत मार त जेको आहे कोर्ट केस तां हथु खणो न त मारींदासीं। ज़मीन कंहिंजी आहे उहा असांजे वाल साहब जे गुलाम। हाणे मुतालबो तव्हांजो छा आहे? असांजो मुतालबो इहो आहे या कोर्ट सगोरीअ खे, IG सिंध खे, DIG बेनज़ीराबाद खे, SP खे नौशारो SP खे असां नोटिस वरितो वञे ऐं असां सां मदद कई। परवेज़ अली। हा परवेज़ अली, मसइलो छा थियो आहे? साईं असांजे ज़मीन तां मसइलो आहे। जेको गुलाम शबीर जे पुट आहिनि उनजो नालो आहे नवीद, शफ़ीक ऐं बुढल ऐं हिकिड़ो छोकिरो बदल अथनि उहो रहमान। उन्हनि जा मसइलो आहे ऐं उनजा मामा हिकिड़ो गुलशेर, गुलज़ार, इशफाक। इन्हनि जा मसइलो आहे असांजो। ऐं इहो असांजी ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो पहिरियों हार पे थिए ज़मीन ज़बरदस्ती कब्ज़ो कयो आहे। असांजो केस सिविल में बि आहे जंहिं ते हीअ ज़बरदस्ती गवर्नमेंट खां बि ॾाढा था थिया वञनि। ज़बरदस्ती उन मां मिटी खई थी वञे ऐं हारपो बि असांजो उन्हनि खे ॾिनल। हाणे मुरागी को फसुलु का शइ ई कोन था असांखे ॾियनि, कुझु बि नथा ॾियनि। घणी ज़मीन ते कब्ज़ो थियल आहे? ज़मीन 3 एकड़ 37 वेसनि ते ज़मीन ते कब्ज़ो आहे ऐं 20 वेसा घर में उन जंहिंमें घर ठाही वेठा आहिनि। टोटल ज़मीन घणी आहे तव्हांजी? टोटल 27 एकड़ 29-30 वेसा आहे। इहा ज़मीन आहे। हाणे मुतालबो तव्हांजो छा आहे? असांजो मुतालबो आहे IG सिंध, DIG साहब खे, बेनज़ीराबाद खे ऐं SP साहब खे, DC साहब खे ऐं मुख़्तियार कार खे, थाणे खे असांखे नोटिस वरितो वञे। असांजी हीअ अर्ज़ु ॿुधो वञे त साईं असां इंसाफ़ कयो वञे।